सिनासी नवा खे ॿुधाई त मलीर में समाजी तंज़ीम तरफ़ां तकरीब कोठाई वई। उन दौरान सियासी अॻवाननि पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। अचो त ॾिसूं। ख़ास तौर पर जेका उन्हनि जी डेडिकेटेड टीम डॉक्टर गफ़ार बिलू साहब ऐं उन्हनि सां गॾु जेका बि उन्हनि जी टीम आहे उन्हनि वॾो कमु कयो आहे। 40 सालनि में उन्हनि लखनि माण्हू जेके आहिनि हिननि सां मुस्तफ़ीद थिया आहिनि हिते ऐं हिननि जा हिन वक़्तु बि ॾिसो त 5-6 हज़ार त हिते ई वेठा आहिनि वॉलंटियर, पर 10,000 खां बि मथे आहिनि ऐं उहे सभु वॉलंटरी तौर ते कमु कंदा आहिनि ऐं एजुकेशन, हेल्थ, रोज़गार जा मौक़ा ऐं हाउसिंग में बि कुझु ॿियूं बि इशूज़ जंहिंमें उन में बहितरीअ लाइ ऐं सिंध गवर्नमेंट बि सपोर्ट कंदी आहे। पर असांखे अञा वधीक करणु खपे। हिन वक़्तु बि जेको बजट असां ॾींदा आहियूं को 20-25 करोड़ रुपया हिकिड़ा ॾींदा आहियूं, ईअं 10-15 करोड़ ॿियनि मद में बि हूंदा आहिनि, पर इनखे अञा वधाइणु खपे। जेको हिन जो वॉल्यूम आहे जो इंसानी फलाह ऐं बहबूद जे हिसाब सां तमामु घणो वॾो कमु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जेको हिते असांखे ब्रीफिंग ॾिनी ऐं ॿुधायो उन हिसाब सां उन्हनि जूं जेके मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि, तइलीम, सिहत या ॿिया जेके स्पेशल जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ हू पंहिंजी फील्ड्स में जंहिं डेडिकेशन सां, जंहिं महिनत सां, जंहिं लॻाव सां कमु करे रहिया आहिनि उन लाइ आऊं खेनि मुबारकबाद ॾियां थो। जेके बि फाउंडर्स मेंबर्स आहिनि उन्हनि जी हिकिड़ी मुसलसल जदोजहद आहे। ॾिसो पाकिस्तान में ख़ासि तौर पे सिंध में इलाही जेके NGOs आहिनि उहे कमु कनि थियूं, पर उन्हनि में चंद NGOs अहिड़ी हूंदियूं आहिनि जिन्हनि खे असां बाक़ाइदा उन्हनि जे कम खे उन्हनि जी नियत सां ॾिसंदा आहियूं त उन्हनि जो कमु उन्हनि जी नियत इहा आहे त अवाम जी ख़िदमत